मोरो में रोड हादसे अंदर फोत थियल ख़ैरपुर वासियुनि जे घरभातियुनि सां इज़हार ताज़ियत लाइ सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह, ज़िले सदर नवाब ख़ान वसाण, MNA नफ़ीसा शाह ऐं ॿियनि फोतियुनि जे वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो। पहिरें हादसे में फोत थियल पीरसन मोहम्मद अली जांवरीअ जो लाश खणाए घर अची रहिया हुआ त मोरो भरिसां सदो जा स्टाफ वटि ॿियो रोड हादसो पेश आयो, जंहिं में 2 नीगरिन 3 औरतुनि समेत 7 ॼणा फोत थी विया। जमाल शाह भरिसां ॻोठ अमीर बख़्श चांडियो रोड़ी कैनाल में अणॼातल शख़्स जो लाश इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मानसून बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात सबबि केतिरा ई ॻोठ ऐं घर पाणी हेठि अची विया, जॾहिं त चूंडियल नुमाइंदनि ज़िले इंतिज़ामिया ऐं म्यूनिसिपल अमलदारनि पारां पाणी खे नेकाल करण लाइ के बि ख़ासि क़दम नाहिनि खयां विया। बरसात जो सिलसिलो हैदराबाद, फ़कीराबाद, गुपचाणी, मोरो, डोकरी, मेहड़, कुंभ, हालाणी, जमाल शाह, मीरो खान, ठठो, टंडोमस्ती, गाजी खावड़, गंबट, ख़ैरपुर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां किथे तेज़ किथे हल्की बरसात हलंदड़ आहे। बरसात सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़ा पाणी हेठि अची विया, जॾहिं त चूंडियल नुमाइंदा ज़िले इंतिज़ामिया समेत म्यूनिसिपल अमलदार ड्रेनेज डिस्पोज़ल पॉइंट पहुची फ़ोटो सेशन कराइण में मसरूफ़ आहिनि। हब में बलोचिस्तान नेशनल पार्टी सरबराह अख्तर मेंगल जे जलसे दौरान आपघात हमले ख़िलाफ़ आल पार्टी इतिहाद जे सॾ ते हब में फीथा जाम ऐं शटर डाउन हड़ताल कई वई। कारोबारी मर्कज़ बंदि, अहम शाहराहुनि तां ट्रैफ़िक जी रवानगी मुअत्तल। आल पार्टी इतिहाद जे अॻुवाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त हमले में मुलविस ज़िम्मेवारनि खे फ़ौरी गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। दादू जे B सेक्शन थाणे जी पुलिस हथां मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियल साहिब खान ऐं राइब जतोई एहतिजाज कंदे चयो त भाउ खे कस्टडी अहलकार टार्चर करे रहिया आहिनि। SHO बेनज़ीर जमाली ऐं ॿिया पुलिस अहलकार असांजी अमड़ खे घर मां खणी विया, जंहिं बाद पुलिस वटि भाउ खे पेश कयो। भाउ जी आज़ादीअ लाइ पुलिस 3 लाख रुपया रिश्वत घुर करे रही आहे। इनकार करण तां खेसि कूड़े मुक़ाबले में ज़ख़्मी कयो वियो आहे। हुननि वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे।